नौजवान लाइ सिंध जो नौजवान आहे। सिंध जो नौजवान साइंस पढ़े, इल्म पढ़े, अदब पढ़े, ॿाहिरां निकिरे, सकर, घोटकी, जेकबाबाद, कंदकोट, शिकारपुर, उमरकोट, सांगड़ो, मीरपुर ख़ास थर छॾे पोइ वरी सिंधी चवंदा आहिनि न अदा सभु हलिया विया त पोइ ॻोठ केरु हूंदो। बाबा हींअर का बस बीठी आहे जंहिंमें वारी तड़ ॻोठ मां या नगर पार्कर मां या वाई पांदे मां अयाज़ पली जे चवण ते 2-3 माण्हू बस में चढ़ी निकिरी मोहवा करे था वञनि। न को अथनि वीज़ा, न को अथनि दाख़िला। मुंहिंजे चवण ते ऐं 1 करोड़ माण्हुनि खे चवंदुसि तॾहिं 5 वञी सघंदा ऐं उहे 5 माण्हू निकिरनि। तंहिंजे करे ॻोठनि जी जान छॾियो। ॻोठ में इलाही माण्हू ॿिया वेठा आहिनि, उन्हनि खे विहण ॾियो। तव्हीं ॻोठनि जी जान छॾियो, तव्हीं ॿाहिरि निकिरो, सॼी दुनिया में पकड़िजो, इल्मु हासिलु कयो ऐं जे ज़रूरत पए त गाॾो लॻायो, बिरयानीअ जो, भाॼीअ जो। जे ज़रूरत पए त प्लम्बर थियो, चौकीदार थियो, हजाम थियो, टायरनि जा पंचर ठाहे ऐं कढ़ाई जूं होटलूं खोले ॾिसो, उतां मख़लूक आई सॼी दुनिया ते छाइजी वई आहे टायरनि जे पंचरनि ऐं कढ़ाई जी होटलुनि मां। तव्हीं पंहिंजे वतन में वेठा आहियो त टायरनि जा पंचर ॿियो पियो ऐं कढ़ाई ॿिया पिया ठाहिनि। मज़ूरी कयो, घिटी वञी, जेकॾहिं तव्हांखे खटूं वारणियूं पवनि, तव्हांखे मोबाइल ठाहिणा पवनि, तव्हांखे हजाम जा वार कटणा पवनि, तंहिंजे करे जेको कमु करिणो पवंदो सो कयो। ऐं सिंध जो माण्हू कपिड़ा सुबे दर्ज़ी थियो, दर्ज़ी थी कपिड़ा सुबो, सर्विस स्टेशन ते वञी फुआरो खणी गाॾी साफ़ कयो, घर मां निकिरो, पोइ कमायो, पोइ उन मां वरी शाम जो इवनिंग क्लासिस में या सुबुह जो मॉर्निंग में पढ़ो, दाख़िला वठो, पढ़ो, साइंस पढ़ो ऐं निकिरी पओ सॼी दुनिया में। दुनिया तव्हांजो इंतज़ारु पई करे, छांइजी वेंदव।